आप रचियो पर पंच अकारो तेह गुण में कीनो विस्तारो आते गुण में कीनो विस्तारो आप रचो पर पंच अकारो श्री राम। प्रभु परमात्मा देव स्वामी साहब असांजे चयो सभो ही संसार थियो ख्याली जे ख्याल में एको बहुश्याम कुन फी कुन थी पो गुरु नानक साहब कीता पसा एको एको आ सजो पसा हिक ही शब्द सा ओम सा तिसते हुए लख दरिया हिते पंचम पाछे साहब चंदा ज आप रचियो पर पंच आकार परमात्मा के सृष्टि जने परले थी वञे थी सब उनमें समाइजी वञनि था वरी कर्मन के अनुसार वरी प्रकट करे थो परमात्मा श्री राम। हे जीव है ईश्वर पिता है सभी जो जेकी जेकी इच्छा करे तो परमात्मा पूरी करे तो पर वो असो कल्याणकारी आहे बेहतर जाने थो कॾहिं असांजी पूरी कंदो दे थो त बि उनजी भलाई आहे नथो ॾे त बि उन में असांजी भलाई आहे उहो बेहतर जाने थो असांखे ॾियण में राम जेकी बि ॾे थो तो जॾहिं उनजी इच्छा थी आप रचियो पर पंच अकार है परपंच अकार पंजनि ततन मां पंचीकरण मां हे भूगोल सॼो तयारु थियो शब्द हवा बाहि पानी धरती श्री राम वरी उन्हीं में टे गुण ब्रह्मा विष्णु महेश सतो रजो तमो टे गुण में कीनो विस्तार टिनी गुणन में उनजो विस्तार करें विस्तार थियो संसार जो तो संसार में छा छा आहे साहब जे द्वारा थोड़े में संक्षेप में उनजो विवरण ॿुधी वञो। पाप पुण्य तह भई कहावत पाप पुण्य तह भई कहावत को नरक को स्वर्ग पंचावत को नरक को स्वर्ग पंचावत पाप पुण्य दोनों भई कहावत श्री राम। संसार में बिन प्रकार जी प्रवृत्ति हली भलाई जी बुराई जी पुण्य जी पाप जी श्री राम बस ये कहावत हलियूं तो को कंहिंको शुभ थियण लॻो कंहिंको अशुभ थियण लॻो अशुभ जो फल नरक शुभ जो फल स्वर्ग राम 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 कोई सुख भोगण लॻो कोई दुख मुंहिंजा प्यारा इहो इन संसार जी प्रवृत्ति में परमात्मा करायो आल जाल माया जंजाल आल जाल माया जंजाल
में मोह भरम भय भार, स्वागुहा में मोह भरम भय भार, आल जाल माया जंजाल, श्री राम। आल मीन्स परिवार, जाल झमेलो परिवार जो पालना करण जा साधन, और माया जंजाल माया जो झंझट, इहो बि सभु हिन संसार में परमात्मा परपंच रचे करे इहो लागू कयो। और में मां मुंहिंजो इन में सभु पैदा थियो है, मुंहिंजो परिवार है, दुकान घर। में मोह, वरी उन में मोह जी रस्सी अटकाई, मां मुंहिंजो मन में रहियो, वो कशिश मोह जी उन सां जोड़े। और भरम भय भार, भरमन में इहो भव भार सिर ते लादे छॾे। असां संसार जे जीवन ते इहो ई संसार जे रहंदड़नि ते इहो भार थियो पियो आहे। श्री राम। ॿियो छा? दुख सुख मान अपमान, दुख सुख मान अपमान, अनक प्रकार यो बखियान, अनक प्रकार यो बखियान, हा दुख सुख मान अपमान। श्री राम। पंजन ततन जो परपंच, उनमें टे गुणन जो विस्तार, वरी पाप पुण्य उन जो फल नर्क स्वर्ग, परिवार जार माया जो झंझट जार जंजाल, मां मुंहिंजो मोह भरम, और दुख सुख मान अपमान, अनेक प्रकार कियो बख्शान। संसार में अनेक प्रकार जो कई लेबला मन खे लाए राम, ये संसार जो परपंच परमात्मा रचो। पर जॾहिं चाहे प्रभु साहब आखिरी में चवनि था हिते, आपन खेलो आप कर देख, ओ आपन खेलो आप कर देख, खेल संकोचे तो नानक श्री राम राम, बाबा श्री राम राम, खेल संकोचे तो नानक आपन खेलो आप कर देख, श्री राम। पांजो खेल पाण पैदा करे, रचना करे, पंहिंजी इच्छा सां वरी पाण ई ॾिसंदो पिया। पहिरीं पातशाही साहिब आशा दीवार जी पहिरीं पौड़ी में, आपी ने आप साजियो, आपी ने आप साजियो, आपी ने रचियो ना, पाण हर शइ जे मथां नाला रखें। दुई कुदरत साजे, पाण खां अलॻि हिकु माया पैदा कयईं। अस्तूल में कर आसन ॾिठो था, चिते अंदर सभु को वेख नदरी हेठि चलाए, आपे देव ॾियां, आपे ही कर्म कराए। श्री राम। कर देखे खेल संकोचे तो नानक, खेल संकोचे जॾहिं चाहे तूफान खे हुकुम ॾे, समुंड उछोली खाए,
पानी पानी जल गई पर देर के लिए राम क्षण में हरन भरन हरन सुखमन सार हरन नासकण भरन ठाण जाका नेत्र फोर अखछम जिसका मंत्र न जाने हो। भगवान कृष्ण गीता में थियो जड़े विराट रूप 11 अध्याय में श्री कृष्ण के दिखाए तरे एक विकराल रूप थी थियो सिर पर्वत के समान पेर काथे पर हेडो भारी तो वो ये जीव अर्जुन ऋषि करके तो चए साईं इहो क्रोध स्वरूप शांत कयो जंहिंमहिल ईअं चई वेठो राम हिते भगवान चए सो हे अर्जुन हे त मां तोखे विराट रूप ॾेखारियो आहे पर हेॾो वॾो विराट तो विकराल रूप में अची वियो श्री राम तो सहन न थी सघियो। जीव कीअं सहन करे सघंदो प्रभु जी शक्ति खे। हे मां क्रोध कयो हिते चएसि थो मां भरम डिंगी कयां तो संसार प्रलय करे छॾियां जे मां क्रोध कयां तो पोइ छा थींदो। राम खेल संकोचे तो नानक कहे इहो पद 7-8 अञा मछो पद ईंदो तो वर्सी साहब इन पद में गुज़री इन अष्टपदी में उनमें तव्हांखे ॿुधायो वियो तो हिन वृत्ति के असां व्यवहारिक रूप में अचूं था तो हे सभई संसार सां लागू आहिनि। हाणे संत सां जाॻिया रहंदा संसार में रही संसार जो असर तव्हां ते न अचे। श्री राम बस ॾिसणो हुजे जंहिंजो ॾींहुं आहे नानक शाह खे ॾिसो और जंहिं संत जे नाले सां जंहिं स्थान ते वेठा हो उन खे ॾिसो। न चई सघंदो हुनमें रजो गुण हो, न चई सघंदो तमो गुण हो, न चई सघंदो सतो गुण हो। राम बस त्रिगुणातीत इनखे चइबो आहे। शरीर त्रिगुणनि में हलंदो पियो, मन 3 गुणनि में न। शरीर की प्रक्रिया 3 गुणनि में हलंदी, चाहे राम हुजे चाहे कृष्ण हुजे। श्री राम खाधो भोजन वस्त्र कपड़ा क्रोध शांत राम में रहो कृष्ण में रहो राम पर मनो इच्छत न कीअं गृहस्थ रहो परिवार रहो पर दुर्वासा ऋषि खे चई वञ पंहिंजो रुक्मणी तू वञी करके दुर्वासा ऋषि के नंदी जे परियां वेठो आहे भोजन ॾेई आ। वही भोजन ॾियण पर चए मां नदी कीअं पार कयां चइजांइ जेकॾहिं कृष्ण जो मां सां समागम थियो आहे त पोइ रस्तो न ॾे। चइबे पुत्र पैदा थियल आहे चए छा तो मोट न वराई सत कंहिं हली वई रस्तो मिलियुसि पहुची वई भोजन खाराए संत खे ॼण मां हली त आयुमि पर हाणे मोटां कीअं। हा जंहिं ऋषि ॾे मोकिलियईं त ऋषि बि अंतर्यामी चयांसि जेकॾहिं हे तुंहिंजो मां भोजन खाधो आहे त तोखे रस्तो न मिले। मां रोटी खाराई आहे हे संत खाधो साम्हूं होॾे हुनजो मां सां समागम थियो आहे पहुती अची वेनती रखी साईं 2 शब्द हिते जेको तव्हां ईअं चयो चई हाणे तूं ॿुधाए तूं समागम कयो या मुंहिंजी इच्छा हुई बसि हिते राम माफ़ कजो पुट अहिड़ा पुट योग मुजाए कान भोग मुन। गुरु नानक साहब के पुट योग मुजाया श्री चंद लक्ष्मी चंद जेके वरी ज्योति ज्योत समाजी आहे ये भोग में पैदा थींदा। बस थोड़ो गहरी ख्याल हलियो वञो कॾहिं व्यक्ति थी करके संत खे भेटण जी न कयूं असां हिते किरी पवंदासीं पाए कुझु न सघंदासीं। तंहिं लाइ मां नुस्ख़ो थो ॾिसां सॼे जे तत जो उन महिल व्यवहार ते मां रस्तो सॼो ॾींदो आहियां कैसेट सुखमनी साहिब जो ॿुधो वसी साहिब व्यवहार ते आणींदो आहियां।
गुरानी जा वॾा रहबर वेठा पंहिंजे नाम संगार जरा। तो संतन में इन शयुनि खां सभिनी खां मथे हुया सार जेके ॾिसण में आयो। पाप पुण्य इहे संसार सां छाजो नर्क सुर्ग आड़ जंजाल संसार में रहंदे बि छाजो माया जार, छाजो मां मुंहिंजो, छाजो मोह, छाजो भरम। बस शांत परमात्मा, शांत मौन परमात्मा एकांत, बस सदा एकांत। छा सां तोड़े सघूं अहिड़े शरीर खे कंहिंसां तोड़े सघूं? प्रभु जे भाणे में सदाई रज़ा में राज, सदाई नाम जे सिमरन में। बस राम, न दुख सुख जो, न मान अपमान जो। बस जेको भी संसार जी प्रक्रिया कंहिंजे असर हेठ न अचूं, आपन खेल आप कर देख है। बस उन्हीं सां मिली आहे कंहिंजी शिकवा, कंहिंजी नेकी परमात्मा जहिड़े हाल में रखे। जॾहिं सभु कुछ उहो करे रहियो आहे त कंहिंजे मथां आंगुर, कंहिंजे लाइ कुझु चवणो त है ही। किसनू कहिए नाम का जो सब कुछ आहे पिया। जेको रोज़ पढ़ंदड़ आहे सो करे जे तिसां रज़ा आहे त पोइ बोलणो छा जो। श्री राम मुंहिंजा प्यारा, प्रभु कृपा करे हे जेके चई आयासीं त असां संसार में रहंदासीं त पोइ ज्ञान शास्त्र जे पहिरियों श्लोक, दुखद मिथिया भावना। दुखद जॾहिं जीव खे दुख अचे थो तॾहिं मिथ्या भावना पैदा थिए थी, बिना संसार त अजायो कुझु कोन्हे। दुखद मिथिया भावना और सुखद भावना सच। जॾहिं सुख थो अचे शरीर में त सचो आहे संसार। श्री राम ज्ञान भावना कर्म कर, निश्चय सकल न सक। निश्चय करके न सुख आहे न दुख आहे, तुंहिंजे मन जी भास आहे सुख ऐं दुख। निश्चय करके ज्ञान जी भावना सां कर्म कर। बस पोइ तूं दुखी हूंदे बि दुखी न आहे, न त सुखी हूंदे बि दुखी आहे। बस राम इहा स्थिति संधारियो। राति गुरु नानक साहब जे इतिहास में नसीहत नामो खयोसीं, थोड़ो वर्णन कयोसीं, टाइम आहे। हा, अॼु उन जो असां साहिबनि जो ॾाढो विशेष ज्ञान असां गृहस्थनि जे लाइ साहिबनि ॾिनो आहे त असां ॿुधूं। जेको कारून बादशाह खे सम्झायो थो असां सभिनी माया वारनि जे लाइ। श्री राम ठिकरियूं यूनान में कारून बादशाह जे 40 गंज गॾु कया, उहो कब्रनि मां रुपया कढाया। राम साहिब क़ुरान शरीफ़ हुन जे उतरियल आहे चोले ते मुख़्तलिफ़ ॾिसी करे वज़ीर वञी ॿुधायो आहे बादशाह खे। बादशाह आयो, चई साईं छा करे रहिया हो? चई छा ॾिसी रहियो आहियां? चई ठिकरियूं। चई छाजे लाइ गॾु कयो था? चई परलोक जे लाइ तोशो ठाहियो। चई साईं ठिकरियूं कीअं हलंदियूं? चई बसि असां बि इहो ई तोशो ठाहियूं था। राम सोचणु पइजी वियो, चवणु लॻो साईं ठिकरी में परलोक में कीअं हलंदो? सभु कुझु हिते रहिजी वेंदो। वाह वाह, परम त्यागी परम तपस्वी गुरु नानक देव महाराज। बसि चयोसि हे ठिकरियूं जे गॾु साण न हलंदियूं त हे 40 कंज तो हेॾो ज़ुल्म करे ठाहियो आहे त इहे तोसां गॾु कीअं हलंदियूं? बसि मन ते असर पइजी वियो, अखियुनि में जल निकिरण लॻो, चरणनि ते किरी पियो। साहिब न उपदेश उन सांगे सां जीअं भॻवान कृष्ण जी गीता जो उपदेश असां सभिनी जे लाइ आहे, तीअं गुरु नानक साहिब जो उपदेश असां सदगृहस्थनि सभिनी जे लाइ आहे। कीजे नेक नामी जो देवे खुदा, जो दिसे सिमी पर सो होसी फना। दान व दौलत कसे बेशुमार, न रहेंगे किरोड़ी न रहेंगे हजार। ओ दमड़ात सीखा जो खर्चे और खा, देवे दिलावे रजावे खुदा। होता न राखे अकेला न खाए,
हकीकत दिल दानी वही बेस्ट जाए। कीजे तवज्जो न कीजे गुमान, न रहसी दुनिया न रहसी दीवान। हाथी व घोड़े व लश्कर हजार, होवेंगे गर्क कछ लागे न बार। दुनिया का दीवाना कहे मुल्क मेरा, आई मौत सिर पर न तेरा न मेरा। कहती गई देख बाजे वजार, वही एक रसी जो साजा खुदा। हो आया अकेला अकेला चलाया, चलते वक्त कोई काम न आया, चलते वक्त को काम न आया। लेखा मंगी से क्या दीजिए जवाब, सी क्या दीजिए। तोबा तो करे तो पावे अजाब, तोबा तो करे। दुनिया पर कर जोर दमड़ा कमाया, दुनिया पर कर जोर दमड़ा। खाया हंडाया अजाया गवाया, खाया गवाया अजाई गवाया। आखिर पछोताना करे हाय हाय भरे, दरगाह गया ते तू पावे सदा राम। ओ लानत है ते तू व तेरी कमाई राम। दगेबाजी करके दुनिया लूट खाई, पिए पियाले और खाए कबाब। देखो रे लोगों जो होते खराब, हाँ जिसका तो बंदा किसी का सवाया। दुनिया की लालच ते साहिब विसाया। न कीती इबादत न रखियो ईमान, न कीती हुकूमत पुकारे जहान, न कीती। ओ अंदर महल के तू बैठा है यार, अंदर महला के तू बैठा राम। हर माँ से खेले खुशबू हवा, हर माँ से खेले। न सूझे न बूझे बार क्या हो, हरामी गरीबां को मारे गोल। बस्ती उजाड़े फिर न रहाए, चूके पुकारे तो दाद न पावे, चूके पुकारे तो लाखों करोड़ी करे बेशुमार। हाथम हाथी व घोड़े व लश्कर हजार। हाकिम कहानी हुकूमत न हो, दुनिया का दीवाना फिरे मस्त लोग। लूटे मुल्क
और पहरे खाए। राम दोजख की आतश मारेंगी जला। राम गर्व से न देख दुनिया के दीवाने, गर्व से न देख दुनिया के दीवाने, हमेशा न रहेंगी तू ऐसी न जाने। उठाए सभा उसको लागे न बार। हाँ सभा माना संसार संकोच छे बस। उठावे सभा उसको लागे न बार। किसकी यह दुनिया किसके घर बार। हाँ चंद्रोल चलना कुछ पकड़ो करार। न कीजे हिर्स बहुत दुनिया के यार, न कीजे हिर्स बहुत दुनिया के। शर्मदा न हो कुछ नेकी कमाए, लानत का जामा तू पहरे न जाए। गफलत करोगे तो खाओगे मार। बेटी व बेटा कोई लेगा निशान। तौबा करो बहुत कीजे न जोर। दोजख की आतश जलाएंगी गौर। मुशाक पैगंबर के पेशा खान। नदी से दिनी पर उन्हों के निशान। चलते कबूतर जनावर की खां। कहते खाक हुए कोई पूछे न नाम। ओ ताली गंज जोड़े न रखियो ईमान। देखो रे लोगों का रूह होता परेशान। देखो रे लोगों का रूह होता परेशान। न जानी यह दुनिया है फानी मुकाम। न जानी यह तू खुद चश्म दीनी यह चलता जहान। तला हर वक्त बंदे न खिदमत विसार। मस्ती और गफलत से बाजी नहार। तौबान की करते गुनाह। नानक ऐसे आलम से तेरी पनाह। नानक ऐसे आलम से तेरी पनाह। तौबान की करते गुनाह। कीर्ति करते गुनाह। नानक ऐसे आलम से तेरी पनाह। नानक ऐसे आलम से तेरी पनाह। वो गुनाह श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय। बोल गुरु नानक देव सच्चे साईं सतनाम दास साहिब अमर शहीद साईं काराम साहिब सखी बाबा दाराम साहिब